पंजाबी सुल्तान राई त तव्हां ॾिठो बि हूंदो ऐं उन जूं खोड़ सारियूं फिल्मूं ॾिठा बि हूंदा। लेकिन अॼोकी वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं सिंधी जेको आहे सो सुल्तान राय जे बारे में, जेको सिंध में सुल्तान राय जे नाले सां तमामु घणो मक़बूल आहे ऐं उन जा ड्रामा सदोरे सां गॾु ऐं उन सां गॾु ॿिया बि खोड़ सारा ड्रामा ऐं सिंधी फिल्मूं सिंध में रिलीज़ थियूं। उन जो नालो आहे साईं निसार शाह, जेको सिंध जो हिकु बहितरीनु सुल्तान राय वारो किरदारु खयो वेठो आहे ऐं उन जूं जेके बि डायलॉगूं ऐं जेके बि तव्हां ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदव त उन में उहो सुल्तान राय वारो ई किरदारु उन अदा कयो आहे। सुल्तान राय वांगुरु ई दावा ऐं धमकियूं ऐं जेको आहे सो भभकियूं उन पंहिंजनि ड्रामनि में फिल्मनि में ऐं धाड़ुल वारो रोल बि अदा कयो तमामु बहितरीनु तरीक़े सां। दोस्तो ड्रामा सीरियल सिंध में जेका तमामु घणी मक़बूल थी उन ड्रामे जो नालो आहे पत्थर दुनिया, जंहिंमें जेको आहे सो साईं निसार शाह जो जेको आहे सो धाड़ेल वारो किरदारु आहे, जेको तमामु बहितरीनु माण्हुनि सराहियो उन धाड़ेल वारे किरदार खे। ऐं परू धाड़ेल वारो जेको आहे सो साईं निसार शाह हिकु बहितरीनु सिंध जो आर्टिस्ट आहे। साईं निसार शाह बुलंदियुनि सां गॾोगॾु ऐं साईं निसार शाह तकलीफ़ूं बि ॾिठूं, खोड़ सारनि FIRनि में साईं निसार शाह गिरफ़्तार बि थियो ऐं खोड़ चकर जेल बि वियो साईं निसार शाह। साईं निसार शाह हिकिड़े चकर जेको आहे सो बिल घणे अचण जे करे न पियारण जे करे हेक्सो इंतिज़ामिया वारनि साईं निसार शाह ते FIR दर्ज कयो, जंहिंजे नतीजे में साईं निसार शाह गिरफ़्तार थियो। पोइ विच में ज़मानत बि थी, ॿाहिरि बि निकितो। लेकिन इहे कमियूं पेशियूं जेको आहे सो सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे मथां ईंदा रहंदा आहिनि। साईं निसार शाह सिंध जो हिकु वॾो नालो आहे। हिकु साईं निसार शाह जेको आहे सो बहितरीनु नालो आहे सिंध जो। सदोरे खां पोइ हिकु वॾो नालो आहे सिंध जो साईं निसार शाह ऐं सदोरो ड्रामा सीरियल में तमामु बहितरीनु रोल पंहिंजो अदा कयो वेठो आहे। हिकु वॾो नालो आहे सदोरो सिंधी ड्रामा इंडस्ट्रीअ में। लेकिन ॿिए नंबर ते जेको आहे साईं निसार शाह बि हिकु वॾो नालो आहे ड्रामा इंडस्ट्रीअ में, जंहिंजा सवनि जी तादाद में ड्रामा बि सिंध में रिलीज़ थी चुका आहिनि ऐं उन जूं फिल्मूं बि सिंधी खोड़ सारा रिलीज़ थी चुका आहिनि ऐं उन जी जेका अदाकारी आहे ऐं जेके उन जा डायलॉग आहिनि उहा हिकु मुनफ़रिद तरीक़े सां उन पंहिंजा जेको आहे सो अदा कया, जंहिंजे नतीजे में सिंध में तमामु घणा मक़बूल थियो। ऐं धाड़ेल वारो रोल त तमामु बहितरीनु तरीक़े सां जेको आहे सो अदा कयो साईं निसार शाह थियो या सदोरो धाड़ेल थियो। इन्हनि ॿिन्हिनि जेको आहे सो धाड़ेली वारो रोल तमामु बहितरीनु अदा कयो। सिंध जा हिकु बहितरीनु ऐं वॾा आर्टिस्ट आहिनि इहे ऐं इहे जेको आहे सो अॼु ताईं बि उन्हनि जूं फिल्मूं ऐं ड्रामा रिलीज़ थींदा पिया अचनि। उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।